अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया बासी। नाज़रीन, अॻोणे वफ़ाक़ी परॾेही वज़ीर शेख रशीद ते गिरफ़्तारी बाद आप पारा थाणे ते अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया आहिनि। इस्लामाबाद पुलिस शेख रशीद के गिरफ़्तार करण बाद आप पारा थाणे मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त शेख रशीद नशे में धुत हो। हुन वटां शराब जी बोतल, M4 राइफल, क्लाशनकोफ ऐं ऑटोमेटिक गन बि हथ कई वई आहे। शेख रशीद जी आप पारा थाणे ते सिगार पीअण वारी तस्वीर बि साम्हूं अची वई। शेख रशीद ते दाख़िल करायल FIR में कलम 120, कलम 153 ऐं कलम 505 शामिल कया विया। कानूनी ज़रियनि मूजिब माण्हुनि के भड़काइण वारे कलम 505 तहत शेख रशीद के 7 साल कैद जी सज़ा मिली सघे थी। पुलिस मूजिब शेख रशीद के PP अॻवान राजा इनायतुल्लाह रहमान जी फरियाद ते गिरफ़्तार कयो वियो आहे। FIR मूजिब शेख रशीद आसिफ ज़रदारी ते दहशतगर्द तंज़ीम के पैसा ॾियण जा इल्ज़ाम हणी संदसि ख़िलाफ़ नफ़रत भड़काइण जी कोशिश कई। अॻोणे वफ़ाक़ी वज़ीर चयो त रावलपिंडी जी हदनि मां गिरफ़्तार करे इस्लामाबाद पुलिस बदमाशी कई आहे। इंतकामी कार्रवाइयुनि जे पुठियां राना सनाउल्लाह जो हथ आहे। हुन चयो त इमरान ख़ान सां पहाड़ जियां गॾु बीठल आहियां। फ़ेबरवरी या मार्च ऐं अप्रैल में अवाम हुक्मराननि जी लिटरेशन शुरू कंदो। हुक्मराननि खे परॾेही भॼण जो मौक़ो बि न मिलंदो।